ओम शांति अजय मुलेदारी के वी 2024 अनमिटम अव्यक्त बापदादा जो रिवाइज कोर्स हिन वर्ष के निर्माण निर्मल वर्ष ऐं व्यर्थ सां मुक्त थियण जो मुक्ति वर्ष मल्हाइणो। अॼु बापदादा पंहिंजे चारों ओर जे ॿारनि जे मस्तक में चमकती हुई 3 लकीरियूं ॾिसनि पिया। हिकु लकीर प्रभु जी पालना, ॿी लकीर श्रेष्ठ पढ़ाई जी, टीं लकीर श्रेष्ठ मत जी, टई लकीर चमकनि पियूं। इहे 3 लकीरियूं सर्व जे भाग्य जी लकीर हुयूं। तव्हां सभी बि पंहिंजे 3 लकीरनि खे ॾिसो पिया न। प्रभु पालना जो भाग्य सवाइ तव्हां ब्रह्मण आत्माउनि जे ॿियो कंहिंखे बि प्राप्त न आहे। परमात्मा पालना, जंहिं पालना सां केतिरे श्रेष्ठ पूजनीय ठही वेंदा आहियूं। कॾहिं सपने में बि ईअं न सोचियो हुयो कि मुझ आत्मा खे परमात्मा पढ़ाई जो अधिकार मिलंदो। लेकिन हाणे साकार में अनुभव करो था न। स्वयं सतगुरु अमृत वेले खां राति ताईं हर कर्म जी श्रेष्ठ मत ॾेई कर्म बंधन जे परिवर्तन में कर्म संबंध में अचण जी श्रीमत ॾियण जे निमित्त ठाहींदा आहिनि। हाणे साकार में अनुभव करो था। स्वयं सतगुरु अमृत वेले खां राति ताईं हर कर्म जी श्रेष्ठ मत ॾेई करे असांखे कर्म बंधन जे परिवर्तन में कर्म संबंध में अचण जी श्रीमत ॾियण जे निमित्त ठाहींदा आहिनि। हाणे बाबा असांखे एॾी श्रेष्ठ मत ॾींदा आहिनि कि कर्म बंधन कर्म संबंध में परिवर्तन थींदो आहे। हीअ बि सपने में न हुयो न, लेकिन हाणे अनुभव सां चईंदा आहियो कि असांजो कर्म श्रीमत ते हर कर्म श्रीमत ते हले थो। हिन बार बि बाबा चई न, सर्व खज़ाननि से संपन्न ऐं हर कर्म श्रीमत ते करूं। ईअं अनुभव थींदो आहे। अहिड़ो श्रेष्ठ भाग्य हर आत्मा जो बाप दादा बि ॾिसी ॾिसी हर्षित पिया थियनि। वाह मुंहिंजा श्रेष्ठ भाग्यवान, वाह। ॿार चईंदा आहिनि वाह बाबा वाह, बाप चईंदा आहिनि वाह ॿार वाह। अॼु अमृत वेले खां ॿार 2 संकल्पनि सां यादि अमृत वेले सां ॿारनि जी 2 संकल्पनि सां यादि बाप दादा वटि पहुचे पई। हिकु त कई ॿारनि खे पंहिंजो अकाउंट ॾिसण जी यादि हुई, ॿी बाप जे संग जे रंग जी होली यादि हुई। हिन बार बि बाबा चई पंहिंजा खज़ाना चेक करो। ऐं हाणे जी मुरली बि ईअं ई आई आहे त सभी होली मल्हाइण आया आहिनि। बाप दादा जी ब्राह्मणनि जी भाषा में मल्हाइण अर्थात ठहिणु। होली मल्हाईंदा आहिनि अर्थात होली ठाहींदा आहिनि। बाप दादा ॾिसनि पिया ब्राह्मण ॿार जो हाईएस्ट ठहिणु केतिरो सर्व सां न्यारो प्यारो। होलीएस्ट ठहिणु केतिरो सर्व सां न्यारो प्यारो। ब्राह्मण ॿारनि जो होलीएस्ट ठहिणु, होलीएस्ट मतिलबु पवित्र ठहिणु केॾो न्यारो प्यारो आहे। वैसे द्वापर में आदि जी महान आत्मायूं समय प्रति समय आए हुए धर्म पितायूं बि पवित्र होली ठाहींदा आहिनि। लेकिन असांजी पवित्रता सभिनि खां श्रेष्ठ बि आहे, न्यारी बि आहे। कोई बि सॼी कल्प में चाहे महात्मा आहे, चाहे धर्मात्मा आहे, धर्म पिता आहे, लेकिन तव्हांजी आत्मा बि पवित्र ऐं शरीर बि पवित्र। दुनिया वारा छा सोचता आहिनि, सिर्फ़ु काम विकार खे छॾण ई पवित्रता आहे। लेकिन बाबा चईंदा आहिनि व्यर्थ संकल्प बि न हुजणा खपनि। बाबा पवित्रता जी केॾी गुह्य परिभाषा ॿुधाई अथई। सिर्फ़ु हिकु विकार न, सभु विकारनि खे छॾणु। व्यर्थ संकल्प बि विकार, आलस्य अलबेलोपन बि विकार है न। ऐं ये जो सनानु करण जो आहे, इहे बि बाबा चईंदा आहिनि अगरि असां फ्रेश थी करे सनानु न कंदा आहियूं, इहा बि अपवित्रता आहे। आत्मा जी अपवित्रता बि, असांजी पवित्रता केॾी न्यारी प्यारी आहे। आत्मा बि पवित्र त शरीर बि पवित्र।
प्रकृति बि सतो प्रधान पवित्र, अहिड़ो होलीएस्ट कोई न ठाहियो। है न, दुनिया में लहसुन प्याज त खाईंदा आहिनि, लेकिन बाबा त चईंदा आहिनि इहे बि छॾो, तॾहिं कंप्लीट प्योरिटी ईंदी। अहिड़ो होलीएस्ट कोई न ठहियो, न ठही सघंदो। पंहिंजो भविष्य स्वरूप सामने लायो। सभिनि जे साम्हूं पंहिंजो भविष्य रूप आयो या पतो ई न आहे कि ठहींदमि या न ठहींदमि, छा ठहींदमि, कुझु बि ठहींदमि, लेकिन थींदा त पवित्र आहियो न। शरीर बि पवित्र ऐं आत्मा बि पवित्र, मतिलबु सत्युग में सभु पवित्र ई हूंदा आहिनि ऐं प्रकृति बि पवित्र पावन सुखदाई हूंदी। निश्चय जे कलम सां पंहिंजो भविष्य जो चित्र साम्हूं लाहे सघंदा आहियो। निश्चय आहे न, टीचर्स खे निश्चय आहे। अच्छा, 1 सेकेंड में पंहिंजो भविष्य चित्र साम्हूं लाहे सघंदा आहियो। चलो कृष्ण न ठहींदा, लेकिन साथी त ठहींदव न, केतिरो प्यारो लॻंदो। आर्टिस्ट ठहिणु ईंदो आहे या न ईंदो आहे? बाबा चवनि था पंहिंजो भविष्य चित्र साम्हूं लाहियो, बसि साम्हूं ॾिसो। हाणे साधारण आहियां, कल्ह ड्रामा जो, हाणे साधारण आहियां, कल्ह मतिलबु भविष्य जो कल्ह, त कल्ह पवित्र शरीरधारी ठहिणो ई आहे। हाणे असां आत्मा पवित्र ठहूं था आहे न, भले हिन शरीर में वेठा आहियूं, लेकिन कल्ह असांजी आत्मा बि पवित्र, त शरीर बि पवित्र हूंदो। ये चित्र, पंहिंजो भविष्य जो चित्र खीचे सघंदा आहियो। पांडव छा सम्झंदा आहिनि? पको आहे न, शक्य त न आहे न, पतो न ठहींदासीं, शक्य आहे न आहे न, पको आहे न। जॾहिं राजयोग आयो त राज्य अधिकारी ठहिणो ई आहे। बाप त कई बार यादि दिलाईंदा आहिनि कि बाप तव्हांजे लाइ सौगात लाइनि, त सौगात छा लाइनि? सुनहरी दुनिया, सतो प्रधान दुनिया जी सौगात लाइनि न बाबा। त निश्चय आहे न, निश्चय जी निशानी आहे रूहानी नशो। जेतिरो पंहिंजे राज्य जे समीप ईंदा वेंदव, घर जे बि समीप ईंदा वेंदव ऐं पंहिंजे राज्य जे बि समीप ईंदा रहंदा, त बार बार पंहिंजी स्वीट होम, पंहिंजी स्वीट राज्य जी स्मृति स्पष्ट अचणी ई खपे। जेतिरो असांजी आत्मा सतो प्रधान थींदी वेंदी, घर जे समीप ईंदासीं, राज्य जे समीप ईंदासीं, त बार बार असांखे पंहिंजे घर ऐं राज्य जी स्मृति स्पष्ट अचणी खपे। इहा समीप अचण जी निशानी आहे। पंहिंजो घर, पंहिंजो राज्य, ईअं ई स्पष्ट स्मृति में अचे, टियों नेत्र द्वारा स्पष्ट ॾेखारे मिले। पंहिंजो घर परमधाम ऐं पंहिंजो राज्य स्वर्ग। अनुभव आहे न, अॼु इहा कल्ह इहा, केतिरो बार पाठ पूरो करे पंहिंजे घर ऐं पंहिंजे राज्य में विया आहियो, यादि ईंदो आहे ऐं पोइ वरी खां वञिणो आहे। बाप दादा सभिनि जी वर्तमान समय जी रिज़ल्ट ॾिठई, चाहे डबल फॉरनर्स, चाहे भारतवासी, सभी ॿारनि जी रिज़ल्ट ॾिसी करे वर्तमान समय अलबेलेपन में ॾाढा नए प्रकार जा ॿार आहिनि। बाबा अॼु सभिनि जी रिज़ल्ट ॾिठई, न बार बि बाबा रिज़ल्ट ॾिठई न, सभी ॿारनि जी रिज़ल्ट में ॾिठई कि वर्तमान समय अलबेलेपन जी ॾाढा नए प्रकार ॿार में आहिनि। अनेक प्रकार जो अलबेलोपन आहे, मन ई मन में सोचे वठंदा आहिनि, सभु हलंदो आहे। अॼुकल्ह सभु ॻाल्हियुनि में इहो विशेष स्लोगन आहे, सभु हलंदो न, कोई ईअं कंदो आहे सभु कंदा आहिनि, न, इहो परिवर्तन थियणु खपे। हाणे ईअं न थियणु खपे। साथ में थोरो पोइ भिन्न प्रकार जो पुरुषार्थ व स्व परिवर्तन में अलबेलेपन सां गॾु कुझु % में आलस्य बि ॾिठई। बाबा थी वेंदो, करे वठंदासीं। बाप दादा जे नए प्रकार जे अलबेलेपन, बाप दादा नए प्रकार जी अलबेलेपन जी ॻाल्हियूं ॾिठई। इन करे पंहिंजो सच्ची सां अलबेले रूप में सां न,
इन करे पंहिंजो सचो सची दिलि सां अलबेले रूप सां न अकाउंट ज़रूरु रखो। त बाप दादा जो रिज़ल्ट ॿुधाइनि न कि न सिर्फ़ु प्यार करनि, इहे बि प्यार आहे न। हर हिक सां बाप दादा जो एतिरो प्यार आहे कि सभी ॿार ब्रह्मा बाप सां गॾु पंहिंजे घर हली पुठियां न अचनि, साथी ठही करे हलनि। त समानता ठहिणो ई आहे न, बिना समानता सां साथी ठही करे न हली सघंदा। पोइ पंहिंजे राज्य में पहिरियों जन्म त पहिरियों ई हूंदो न। अगरि ॿियो टे जन्म में ईंदा त सुठो अच्छा राजा बि ठहींदा, लेकिन चईंदासीं न ॿिए टे में आयो, साथ हले ऐं ब्रह्मा बाप सां गॾु पहिरें जन्म जे अधिकारी ठहे। ये आहे नंबर 1 पास विद ऑनर्स वारा। त पास विद ऑनर्स ठहिणो आहे या पास मार्क्स वठण बि ठीकु आहे। कॾहिं बि इहो न सोचणो आहे कि जो असां करूं था, जो थिए थो उहो बाप दादा न ॾिसंदा आहिनि। कॾहिं बि न सोचिजो कि असां जो करूं था, जो थिए थो उहो बाप दादा न ॾिसंदा आहिनि। हिन में अलबेलो न ठहिणो। अगरि कोई बि ॿार पंहिंजे दिलि जो चाट पुछे त बाप दादा ॿुधाए सघंदा आहिनि, लेकिन हाणे ॿुधाइणो न आहे। बाप दादा हर हिकु महारथी घोड़े सवार सभिनि जो चाट ॾिसनि पिया। कई बार त बाप दादा खे ॾाढो तरस ईंदो आहे केरु आहिनि ऐं कंदा छा आहिनि, असां केरु आहियूं ऐं कंदा छा आहियूं। लेकिन जीअं ब्रह्मा बाप चईंदा हुया न, यादि आहे छा चईंदा हुया, गुड़ जाने गुड़ जी कोतरी ॼाणे, शिव बाबा ॼाणे ऐं ब्रह्मा बाबा ॼाणे। छो जी बाप दादा खे तरस ॾाढो पईंदो आहे, लेकिन अहिड़ा ॿार बाप दादा खे तरस ॾाढो पईंदो आहे, लेकिन अहिड़ा ॿार बाप दादा जे रहम जे संकल्प खे टच न करे सघंदा आहिनि, कैच न करे सघंदा आहिनि। हिन करे बाबा किथे भिन्न भिन्न प्रकार जो रॉयल अलबेलोपन ॾिसंदा रहंदा आहिनि। यादि रखो असां केरु आहियूं ऐं कंदा छा आहियूं। अॼु बाप दादा चई ई ॾींदा कि तरस ॾाढो पईंदो आहे। कई ॿार ईअं सम्झंदा आहिनि कि सतयुग में त पतो ई न पईंदो केरु छा हूंदो, हाणे त मौज मनाए वठो न। हाणे त हाणे जो कुझु करिणो आहे करे वठो, कोई रोकण वारो न आहे, कोई ॾिसण वारो न आहे। लेकिन इहा ग़लति आहे। सिर्फ़ु बाप दादा नाम न ॿुधाईंदा आहिनि, नाम ॿुधाईंदा त कल्ह ठीकु थी वेंदा। त सम्झो छा करिणो आहे। पांडव सम्झई कि न सम्झई, हली वेंदा, हली न छो जी हलंदा न, चईंदा न कोई ॻाल्हि कोन्हे, सभु ठीकु थी वेंदो। सभु ठीकु त थी वेंदो, लेकिन पोइ साथ साथ चईंदा आहिनि सभई ईअं कंदा आहिनि, मतिलबु ठीकु थी वेंदो न सोचंदा आहिनि। चईंदा आहिनि चलो सभई ईअं ई हलनि था, हलो। बाबा चईंदा ईअं न, छो जो बाप दादा वटि हर हिक जी हर ॾींहं जी रिपोर्ट ईंदी आहे। बाप दादा आपस में रोरियान कंदा आहिनि त बाप दादा सभी ॿारनि खे पोइ बि वरी खां इशारो बि ॾींदा आहिनि कि समय सभु प्रकार में अति में वञे थो। माया बि पंहिंजो अति जो पार्ट वॼाए थी, प्रकृति बि पंहिंजो अति जो पार्ट वॼाए थी। अहिड़े समय ते ब्राह्मण ॿारनि खे पंहिंजी तरफ़ अटेंशन बि अति अर्थात मन वचन कर्म में अति खपे। माया बि पंहिंजो पार्ट अति में वॼाए थी, प्रकृति बि वॼाए थी, समय बि अति में वञे थो। अहिड़े समय ते असां ब्राह्मण ॿारनि खे पंहिंजी तरफ़ अटेंशन बि अति अर्थात पंहिंजे मन वचन कर्मनि खे सूक्ष्म रीति सां पूरी रीति चेक करे हलणो आहे। कोई बि मन जो अहिड़ो संकल्प वचन कोई बि अहिड़ो न निकिरे, कर्म कुझु बि न थिए, साधारण पुरुषार्थी न।
वैसे बाप दादा ॾिठईं कि सेवा जी लग्न सुठी आहे, सेवा जे लाइ एवर रेडी आहिनि, चांस मिले त प्यार सां सेवा जे लाइ एवर रेडी आहिनि। लेकिन हाणे सेवा में एडिशन करो, वाणी सां गॾु गॾु मन सां पंहिंजी आत्मा खे विशेष, वाणी सां गॾु गॾु मन सां सेवा बि करो, पंहिंजी वाणी खे, पंहिंजी आत्मा के विशेष कोई न कोई प्राप्ति जे स्वरूप में सिद्ध करे वाणी सां सेवा करो, पंहिंजी आत्मा के कोई न कोई विशेष प्राप्ति जे स्वरूप में सिद्ध थी करे सेवा, वाणी सां सेवा करो। माना भाषण करो था त वाणी सां त भाषण सुठो कंदा आहियूं, लेकिन उन समय पंहिंजी आत्मिक स्थिति में विशेष, चाहे शक्ति जी, शांति जी, परमात्मा प्यार जी कोई न कोई विशेष अनुभूति जी स्थिति में स्थित करे मनसा द्वारा आत्मिक शक्ति जो प्रभाव वायुमंडल में फैलाए। बाबा चईंदा आहिनि कि चाहे कोई भी सेवा करो, जैसे भाषण था करो त वाणी सां त भाषण सुठो कंदा आहियो, लेकिन उन समय पंहिंजी आत्मिक स्थिति में विशेष या त कोई शक्ति धारण करो, स्मृति में लाओ, या त शांति जी शक्ति की स्मृति में लायो, या बाबा जे प्यार की स्मृति में लायो। कोई न कोई विशेष अनुभूति जी स्थिति में स्थित करे मनसा द्वारा आत्मिक स्थिति जो प्रभाव वायुमंडल में फैलाए। उन समय जो ताकि परमात्मा प्यार जो अनुभव थियो आहे, उन समय वो प्यार के सोचो, संकल्प में लायो ऐं वाणी भी ॻाल्हाईंदा वञो ऐं उहा वायुमंडल ते वो प्रभाव विझो। वाणी सां गॾु गॾु संदेश ॾियो, वाणी द्वारा संदेश ॾियो, मन सां आत्मिक शक्ति, मन सां आत्मिक स्थिति द्वारा अनुभूति करायो। वाणी त असां चई था, लेकिन साथ साथ असांजे मन में या त कोई विशेष शक्ति जो संकल्प हुजे, या शांति, हिकदमि शांत, सभी हिकदमि शांत आहिनि ऐं मां बाबा जो ज्ञान थी ॿुधायां, या त परमात्मा प्यार जो अनुभूति हुजे। बाबा टीचर जो असांखे ज्ञान ॾिनो अथई, उहो बाबा टीचर जो ज्ञान मां सभिनि खे ॾियां थी। त बाबा चवनि था ईअं असां अगरि भाषण कंदासीं त वायुमंडल बि हिकदमि शांत थी वेंदो, शुद्ध थी वेंदो, उन्हनि आत्माउनि खे बि उहा अनुभूति थींदी परमात्मा प्यार जी, ऐं ज्ञान बि ॿुधंदा। त बाबा असांखे चवनि था कि वाणी सां गॾु गॾु संदेश ॾियो, वाणी द्वारा संदेश ॾियो, मन सां आत्मिक स्थिति द्वारा अनुभूति करायो। भाषण जे समय असांजा बोल असांजे मस्तक सां, नैननि सां, सूरत सां हुन अनुभूति जी सीरत ॾेखारे में ॾे कि अॼु भाषण त ॿुधियो, लेकिन परमात्मा प्यार जी ॾाढी सुठी अनुभूति थी। जीअं भाषण जी रिज़ल्ट में कई चईंदा आहिनि न, ॾाढो सुठो चयो, ॾाढो सुठो चयो, ॾाढो सुठी ॻाल्हियूं ॿुधाई। ईअं ई असांजी आत्मा स्वरूप जी अनुभूति जो वर्णन कर, ईअं ई असांजी आत्मा स्वरूप जी अनुभूति जो वर्णन कर, मतिलबु उन्हनि खे मनसा में केॾी शक्ति प्राप्त थी। मनुष्य आत्माउनि जी वाइब्रेशन, मनुष्य आत्माउनि खे उहो वाइब्रेशन पहुचनि, उन सां वायुमंडल ठहे। जॾहिं साइंस सां गॾु साधन, ठंडो वातावरण, साइंस जो साधन AC ठंडो वातावरण करे ॾींदो आहे न, सभिनि खे महसूसु थींदी आहे ॾाढी ठंडी सुठी आई, गरम वायुमंडल अनुभव कराए सघंदा आहिनि सर्दी में।
साइंस सर्दी में गर्मी जो अनुभव कराए सघंदी आहे, गर्मी में सर्दी जो अनुभव कराए सघंदी आहे। त असांजी त बाबा चवनि था त तव्हांजी साइंस छा प्रेम स्वरूप, सुख स्वरूप, शांत स्वरूप वायुमंडल अनुभव न कराए सघंदी आहे। हुन समय पूरे वायुमंडल में असां शांति, प्रेम, आनंद, ज्ञान, पवित्रता, सुख, शक्तियुनि जी अनुभूति न कराए सघंदा आहियूं। ये रिसर्च करो, सिर्फ़ु सुठो सुठो कयो, लेकिन सुठो ठही वञो, तॾहिं समाप्ति जे समय खे समाप्त करे पंहिंजो राज्य लाहींदा। छो तव्हांखे पंहिंजो राज्य यादि न ईंदो आहे? संगम युग श्रेष्ठ आहे, इहे ठीकु आहे, हीरे तुल्य आहे, लेकिन रहमदिल, हे रहमदिल विश्व कल्याणकारी ॿार, पंहिंजे दुखी अशांत भाउ भेणनि ते रहम न ईंदो आहे, है न? रहम नथो अचे, हिन जो कारण थींदो आहे अहम ऐं वहम में फसी वेंदा आहियूं। माण्हुनि जो दुख ॾिसते हुए चईंदा आहिनि अरे इहे त थींदो ई सही, इहे त ईअं ई कंदा आहिनि, है न? हिन कारण वहम थी वेंदो आहे, अरे इहे त सुधरणो न आहे, इहे त ईअं ई थियणो आहे। दुख त विनाश त थियणो ई आहे, दुख जी ॻाल्हियूं त अचणियूं ई आहिनि, लेकिन असांखे आत्माउनि खे शक्ति बि त ॾियणी आहे न, ताकी उहो उन्हनि दुखनि सां पार थी वञे, उन्हनि दुखनि ते विजय प्राप्त करे उहो बि सुख स्वरूप ठही वञे, उहो बि विकार बुराइनि ते विजय प्राप्त करे उहो बि पवित्र थी वञे, है न? या त वहम अहम में फसी वेंदा आहिनि कि मां ई सही आहियां, मूं जहिड़ो कोई कमु न करे सघंदो आहे, मां ॾाढो सुठो आहियां, त माण्हुनि जे मथां रहम ई न ईंदो आहे, ख़ुदि खे वॾो सदाईंदा रहंदा आहिनि। त अगरि असांखे रहम नथो अचे त असां किथे किथे अहम ऐं वहम में फसियल आहियूं। विश्व कल्याणकारी ॿार पंहिंजे दुखी अशांत भाउ भेणनि ते रहम न ईंदो आहे, उमंग न ईंदो आहे, दुखमय संसार खे सुखमय ठाहे ॾियो, इहो उमंग न ईंदो आहे। दुख ॾियणु चाहींदा आहिनि, ॿिए खे दुख ॾिसी करे दुख ॾिसणु चाहींदा आहिनि। बाबा सां पुछनि था कि अञा माण्हुनि जो दुख ॾिसणु चाहींदा आहियो छा? कि जो दुख जी ॻाल्हियूं अचनि थियूं उन्हनि खे बाबा जी यादि जी शक्ति सां ख़तमु कंदा वञो। दुख ॾिसी करे बि रहम न ईंदो आहे। असांजा भाउ, असांजी भेण जो दुख ॾिसणु त दुख ॾिसणु सुठो लॻंदो आहे। पंहिंजो दयालु कृपालु स्वरूप इमर्श करो, पंहिंजो दयालु कृपालु स्वरूप इमर्श करो। बाबा चवनि था त हाणे असांखे छा उमंग हुजणो खपे कि सभिनि जा दुख दूर थी करे सभु सुखमय संसार थी वञे। सिर्फ़ु सेवा में न लॻी वञो, इहो प्रोग्राम कयो, इहो प्रोग्राम कल्ह कयो, हलो वर्ष पूरो थी वियो, हाणे मर्सीफुल ठहो, हाणे मर्सीफुल ठहिणो आहे, चाहे दृष्टि सां, चाहे अनुभूति सां, चाहे आत्मिक स्थिति जे प्रभाव सां, चाहे पंहिंजी दृष्टि सां सभिनि ते दया करो, चाहे कंहिं न कंहिं अनुभूति जो कई आहे उनजो प्रभाव हुजो, चाहे आत्मिक स्थिति जे प्रभाव हुजो, चाहे मर्सीफुल ठहो, ईअं कंहिं न कंहिं तरीक़े सां असांखे दया करणी आहे। पंहिंजी आत्मिक स्थिति जो प्रभाव चारो ओर पईंदो त बि उन्हनि ते दया थी वेंदी। रहम दिल ठहो। अच्छा, बाप दादा हिकु ॻाल्हि ॿी बि ॾिठई, ॿुधाइणु सुठो न लॻंदो, लेकिन कॾहिं कॾहिं कोई ॿार सुठा बि ॿियनि जी ॻाल्हियुनि में ॾाढा पइजी वेंदा आहिनि, ॿियनि जी ॻाल्हियूं ॾिसणु, ॿियनि जी ॻाल्हियूं वर्णन करणु, ऐं ॾिसंदे बि व्यर्थ ॻाल्हियूं आहिनि, है न? ॾिसंदा बि व्यर्थ ॻाल्हियूं आहिनि।
ॿियनि जी ॻाल्हियूं ॾिसंदा आहिनि, वर्णन कंदा आहिनि, ऐं व्यर्थ ॻाल्हियूं विशेषता हिकु ॿ जी वर्णन करणु उहो घटि आहे। त असांखे हिक ॿिए जी विशेषता ई वर्णन करणी आहे, ॿी ॻाल्हियुनि में न वञिणो आहे, कोई छा बि करे छो बि करे। हर हिक जी विशेषता ॾिसणु, विशेषता वर्णन करणु, हुन जी विशेषता द्वारा हुनखे उमंग उत्साह दिलाइणु, इहे कमु आहे। त हाणे असांखे केॾो सारो होमवर्क त ॾाढा पहिरियों खां ई मिले थो, हाणे त सिर्फ़ु चेकिंग कंदा हलो। बाबा जो चवनि था, ॾाढे समय खां असां ॿुधूं था, लेकिन असां में विशेषता 100% आई आहे, न आई आहे, त हुनखे ॿियो असांखे भरणो आहे। त अॼु बाबा चवनि था, हर हिक जी विशेषता ॾिसंदे ॿुधंदे वर्णन कंदे उन्हनि खे उमंग उत्साह में लाहियो। व्यर्थ ॻाल्हियूं जंहिं ॻाल्हियुनि खे बाप दादा चईंदा आहिनि छॾो त पंहिंजे खे छॾाइण जी कोशिशि कंदा आहियो, लेकिन ॿिए खे ॾिसण जी बि आदत आहे, उन में टाइम ज़्यादा हली वेंदो आहे। छॾो, हाणे पंहिंजे खे छुड़ाइण जी कोशिशि दृढ़ संकल्प करो कि बसि हाणे संकल्प मूं वटि न ईंदा। बाप दादा चवंदा आहिनि कि हिकु ॻाल्हि श्रीमत ॾियनि था, बाप दादा हिकु विशेष श्रीमत ॾियनि था, इहा कॉमन ॻाल्हि आहे, लेकिन ॾाढो टाइम वेस्ट थी वेंदो आहे। इहा ॿिए खे ॾिसण में। बोल में निर्माण ठाहो, बोल में निर्माणता कम न हुजणी खपे, भले साधारण शब्द ई चओ, सम्झंदा आहियो, इन में त ॻाल्हाइणो ई पवंदो, लेकिन निर्माणता जे बजाय अगरि कोई अथॉरिटी सां निर्माणता बोल न बोलंदो आहे त थोरो कार्य जो सीट जो 5% अभिमान ॾेखारे में ॾींदो आहे, है न। त असांखे निर्माणता जो गुण धारण करे सेवा करणी आहे। कॾहिं बि अगरि निर्माणता जा बोल न हूंदो त थोरो कार्य जो कि मां इहो करां थो, सीट जो 5% अभिमान अची वेंदो, मां निमित आहियां, मूंखे इहो कार्य मिलियो आहे त मूंखे करिणो आहे, निर्माण थी करे करो कि न मूंखे इहो कार्य मिलियो आहे, मां ई करे सघंदी आहियां, या मां हुन पोज़ीशन ते आहियां, पोज़ीशन जे हिसाब सां मां ई करे सघंदी आहियां। ईअं न थियणो आहे। निर्माण थियो, थोरो कार्य जो सीट जो 5% अभिमान ॾेखारे में ॾींदो, त निर्माणता जो गुण धारण करे पोइ ॻाल्हायो। हा भई, असां त आत्मा आहियूं, हिन सृष्टि ते असांखे इहे पाठ मिलियो आहे, बाबा असांखे हिन सेवा जे लाइ निमित ठातो अथई, त असांखे जो जीअं सेवा में जो बि आहे ॻाल्हियूं असांखे बाबा जी ॿियनि खे ॿुधाइणियूं आहिनि। अभिमान वश न, निर्माणता ब्रह्मण जीवन जो विशेष श्रृंगार आहे। निर्माणता मन में, वाणी में, बोल में, संबंध संपर्क में हुजे। ईअं न 3 ॻाल्हियुनि में त मां निर्माण आहियां, हिक में कमु आहियां त छा थींदो, लेकिन उहो बि कमी पास विद ऑनर्स थियणु न ॾींदी। त निर्माणता कंहिंमें खपे, मन में, संकल्प, वाणी, संबंध संपर्क, मतिलबु उहो ई कर्म। हीअं न कि हिक में त आहियां, ॿियनि में त आहियां, हिक में न आहियां त पास विद ऑनर्स न थींदासीं। निर्माणता ई महानता आहे, झुकणो न आहे, झुकाइणो आहे, पंहिंजी निर्माणता सां ॿियनि खे झुकाइणो आहे। कई ॿार हसी में ईअं चई ॾींदा आहिनि कि छा मूंखे झुकणो आहे, इहे बि त झुकनि, लेकिन बाप दादा इहे झुकण न, वास्तव में परमात्मा खे बि पंहिंजे मथां झुकाइणु आहे। आत्मा जी त ॻाल्हि ई छॾो, निर्माणता निरहंकारी स्वतः ई ठाहे ॾींदी आहे। निर्माणता सां असां ख़ुदि ई या ई न झुकंदा, बाबा बि, भॻवान खे बि असां झुकाए सघंदा आहियूं, मतिलबु पंहिंजो ठाहे सघंदा आहियूं।
निरंकारी ठाहे ॾींदो आहे। निरंकारी ठहिण जो पुरुषार्थ करिणो न पवंदो। निर्मानता हर हिक जे मन में असांजे लाइ प्यार स्थान ठाहे प्यार जो स्थान ठाहे ॾींदी आहे। निर्मानता हर हिक जे मन सां पंहिंजे प्रति दुआयूं कढाईंदा आहिनि। ॾाढी दुआयूं मिलंदियूं। दुआयूं पुरुषार्थ में लिफ्ट सां बि रॉकेट ठही वेंदो। निर्मानता अहिड़ी चीज़ आहे, कहिड़ो बि कोई हुजे, चाहे बिज़ी, चाहे कठोर दिलि वारो हुजे, चाहे क्रोधी हुजे, लेकिन निर्मानता असांखे सर्व द्वारा सहयोग दिलाइण जी निमित्त ठही वेंदी आहे। त निर्मानता असांखे सर्व द्वारा सहयोग दिलाइण जे निमित्त ठही वेंदी आहे। निर्माण हर हिक जे संस्कार सां स्वयं खे हलाए सघंदी आहे। जेकी निर्माण वारी आत्मा हूंदी, उहा हर हिक जे संस्कार सां स्वयं खे हलाए सघंदी आहे। निर्माणता वारी आत्मा हर हिक जे संस्कार, कहिड़े बि संस्कार वारी हुजे, उनखे हलाए सघंदी। रियल गोल्ड थियण जे कारण स्वयं खे मोल्ड करण जी विशेषता हूंदी, लेकिन श्रीमत प्रमाण त बाप दादा ॾिठईं कि बोल चाल में बि, संबंध संपर्क में बि, सेवा में बि हिकु ॿ सां गॾु निर्माण स्वभाव विजय प्राप्त कराए ॾींदो आहे। कॾहिं कॾहिं कहिड़ा बि स्वभाव संस्कार वारी आत्मा हूंदी आहे, त उनजे कारण अगरि असां उन्हनि सां सेट न थी पायासीं त विघ्न अची वेंदो। लेकिन निर्माणता जो गुण अहिड़ी आत्माउनि जे बि सां बि असांखे सेवा करण में सेट करे छॾंदो आहे, त विजय प्राप्त थी वेंदी आहे। हिन करे हिन वर्ष विशेष बाप दादा हिन वर्ष जो निर्मल वर्ष जो नाम ॾियनि था। बाबा हाणे हिन वर्ष खे कहिड़ो नाम ॾियनि था? निर्माण ऐं निर्मल वर्ष मल्हाईंदा आहियो न। बाप दादा हर ॿार खे हिन वर्ष व्यर्थ सां मुक्त ॾिसणु चाहींदा आहिनि। हर ॿार खे व्यर्थ सां मुक्त, सदा निर्माण निर्मल वाणी मुक्त वर्ष मल्हायो। मुक्त वर्ष मल्हायो। जो बि कमी आहे हुन कमी खे मुक्ति ॾियो। छो जी जेसिताईं मुक्ति न ॾिनी त मुक्ति धाम में बाप सां गॾु न हली सघंदासीं। जेसिताईं असां विकार, बुराई, कमी, कमज़ोरी खे कंप्लीट मुक्ति न ॾेई छॾी आहे, तेसिताईं असां बाबा सां गॾु न वञी सघंदा। बाबा ब्रह्मा बाबा चई न, मूंसां गॾु हलो। छो जी जेसिताईं मुक्ति न ॾिनी आहे त मुक्ति धाम में बाप सां गॾु न हली सघंदासीं। त असां त ज़िद करे वेठा आहियूं, मूंखे त शिव बाबा ब्रह्मा बाबा सां ई गॾु वञिणो। त शिव बाबा ब्रह्मा बाबा चवनि था, जेसिताईं तव्हां ख़ुदि खे हिन सभु विकार बुराइनि सां मुक्त न कंदव त मूंसां गॾु कीअं हली सघंदव। त मुक्ति ॾींदव न, मुक्ति वर्ष मल्हाईंदव न, त मल्हाईंदव जो उहो हिकु हथु ईअं हथु करे मल्हाईंदा, त जो मल्हाईंदा उहो ईअं हथु करे हिकु ॿ खे ॾिसनि। हिकु ॿ खे ॾिठो न, मल्हाईंदा न। बाबा चई न ईअं हथु करो, त बाप दादा त ॾिठई, लेकिन बाप दादा चईंदा आहिनि, बाप दादा चवनि था सभु हिक ॿिए खे बि ॾिठो कि सभु मल्हाईंदा न। अच्छा, अगरि मुक्ति वर्ष मल्हाईंदव त बाप दादा जौरातनि सां जड़ी हुई थालियुनि में ॾाढी ॾाढी मुबारक ग्रीटिंग्स बधाई ॾींदा। अगरि असां मुक्ति वर्ष मल्हाईंदा न, सभु विकार बुराई सूक्ष्म अंदरि ई अंदरि सूक्ष्म बि हिकदमि न हुजे, हिकदमि क्लीन एंड क्लियर डायमंड अगरि असां ठही वेंदासीं त बाबा थालियूं भरे भरे जौरातनि सां जड़ी हुई थालियूं में ॾाढी ॾाढी मुबारक ग्रीटिंग्स ऐं बधाई ॾींदा।
अच्छा पंहिंजे खे बि मुक्त करो। हाणे पंहिंजे भाउ भेणनि खे बि दुख सां मुक्त करो। है न, खुद खे बि मुक्त करो, पंहिंजे भाउ भेणनि खे बि मुक्त करो। वीचारनि जे मन सां इहा त ख़ुशी जो आवाज़ु निकिरे कि असांजो बाबा अची वियो। ठीकु आहे न, जेसि ताईं इहा आवाज़ु न निकिरंदो तेसि ताईं सभु कीअं वेंदा। बाबा चईंदा आहिनि न, छोजी अंत में इहे ई संस्कार खणी वेंदा न कि असां सभु हिकु बाप जी संतान आहियूं। तॾहिं त ॾिसो, माण्हू हेॾनि खे पूजदे उहे बि चईंदो आहे न, सभु हिकु ई आहे, सभु हिकु ई आहे, हिकु ई आहे, असां सभु हिकु बाप हिकु भॻवान जा ॿार आहियूं। आहे त सभु हिकु ई। त अंत में सभी आत्मायूं इहा संस्कार खणी वेंदियूं कि असां सभु हिकु बाप जी संतान आहियूं, बाबा भॻवान जी संतान आहियूं, हिकु जी आहियूं। त इहा त निकिरे कम से कम कि असांजो बाबा अची वियो। अच्छा चारों ओर जी सर्व होलीस्ट आत्माउनि खे सदा निर्माण करण वारा बाप दादा जी समीप आत्माउनि खे सदा पंहिंजी पुरुषारथ जी विधि खे फास्ट तीव्र करे संपन्न थियण वारी स्नेही आत्माउनि खे सदा पंहिंजे बचत जो खातो वधाइण वारा तीव्र पुरुषार्थी तीव्र बुद्धि वारे ॿारनि खे विशाल बुद्धि जी मुबारक हुजे। ॾिसो बाबा केॾी सुठो असांखे चवनि था, तीव्र पुरुषार्थी वारे ॿारनि खे विशाल बुद्धि जी मुबारक हुजे। याद प्यार सां गॾु सभी ॿारनि खे बाबा नमस्ते बि करनि था, है न। याद प्यार बाबा नंबरवार ॾींदा आहिनि, जो जेतिरी धारणा कंदा आहिनि उहो नंबरवार याद प्यार मिलंदो। नमस्ते सभिनि खे कंदा आहिनि, छोजी हिन सृष्टि ते अची करे पाठ वॼाईंदा आहिनि न। वरदाना हिकु बल हिकु भरोसे जे आधार ते माया खे सरेंडर कराइण वारा शक्तिशाली आत्मा ठहूं। हिकु बल हिकु भरोसो अर्थात सदा शक्तिशाली। जिते हिकु बल हिकु भरोसो आहे हुते कोई बि हिलाए न सघंदो आहे। उन्हनि जे अॻियां माया बि मूर्छित थी वेंदी आहे, सरेंडर थी वेंदी आहे। माया सरेंडर थी वई त सदा विजयी आहे, है न। असांखे सिर्फ़ु बाबा खे न छॾिणो आहे, बाबा जी श्रीमत खे न छॾिणो आहे। बाक़ी माण्हू जो बि करनि था कंदा रहनि, त बाबा खे यादि कंदे कंदे बाबा जी श्रीमत खे फॉलो कंदे कंदे असां सभिनि खे बि सरेंडर कराए सघंदा आहियूं। असांखे सरेंडर न थियणो आहे, असांखे बाबा जी यादि ऐं बाबा जी श्रीमत खे सुठी रीति धारण करे हलणो आहे। बाक़ी सभु सरेंडर थी वेंदा। त ये नशो रहे कि विजय हमारा असांजो जन्म सिद्ध अधिकार आहे, ये अधिकार कोई छीने न सघंदो आहे। दिलि सां ये स्मृति इमर्श करो कि असां ई कल्प कल्प जी शक्तियूं पांडव विजयी हुयासीं, विजयी आहियूं ऐं हमेशह विजयी ई रहंदासीं। स्लोगन आहे, नई दुनिया जी स्मृति सां सर्व गुणनि जो आह्वान करो, तीव्र गति सां अॻियां वधो। अॼु बाबा चई न, जो आत्मा पंहिंजे संपन्न संपूर्ण स्वरूप जे नज़दीक ईंदी वेंदी हुन जे अॻियां परमधाम नई दुनिया स्पष्ट नज़र ईंदी उनखे। त बाबा जेतिरो असां नई दुनिया खे स्पष्ट ॾिसंदा वेंदासीं ओतिरो असांजे अंदरि उहो गुण बि ईंदा वेंदा तीव्र गति सां, त असां अॻियां वधंदा वेंदासीं। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो। अच्छा, अॼु 3rd संडे आहे, त विशेष दयालु कृपालु बाप सां गॾु
हर आत्मा ते दया कृपा जी दृष्टि विझो, सभिनि खे दुआयूं ॾियो, दुआयूं वठो। 6:30 खां 7:30 ताईं योग अभ्यास में ये संकल्प करणो असांखे। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।